ज़फ़र दादन के कंहिं भी तरह से नाकाम बणाणो आहे। तू तर लताड़े ॻोठ जे घरनि में घिड़े, इहो असांजे गैरत ऐं नामूस जे ख़िलाफ़ आहे। तू परेशान न थी बादल, असांजे हूंदे गेरे जी विख जेतिरो भी असांजे ॻोठ ना वधियो न त असां लुणिया पिया हूंदो। ख़बर तस त ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक। इन लाइ त घट घेड़ ताड़ियूं पिया। दादन खे का गली न मिलंदी ज़फ़र। दादन अची कोन सघंदो। जेकॾहिं अची पियो न त बची वापस कोन वेंदो। छो त ईस निज़राइल आहे, अचे त को न बचे। असीं होशियार ऐं ध्यान सां रहंदासीं त खेसि को बि घटि न मिलंदो हेॾां अचण जो। मूं छा चयो बादल त दादन धरतीअ में दॿिजी वेंदो ऐं अचण जो सोचण छॾे ॾींदो। शहबाज़ खान जी बि खुड़क पई आहे ज़फ़र त हू छोकिरी नूरीअ सां सुभाणे निकाह करण वारो आहे। ज़बरदस्ती या राज़ी पाज़ी सां? साबिर जी रज़ामंदी आहे ज़फ़र। साबिर खे सम्झाइजे। सम्झण सां कोन सम्झंदो ज़फ़र। साबिर ते बि दबाव हूंदो। ईअं साबिर बि मञण वारो न आहे। साबिर लालची आहे, औरतूं राज़ी न आहिनि। पर मूंखे इहो ॿुधी ॾाढो ॾुख थियो त औरतूं दादन ॾे वञण थियूं चाहिनि। छा थो चवीं बादल? जेको ॿुधी ज़फ़र, दादन ॾांहुं वञण बजाए बहितर न आहे त रेस शहबाज़ खान जे हवाले थियनि। बादल ही तूं छा थो चवीं? ठीक थो चवांसि न। शहबाज़ खान लाइ न, मीरल लाइ राज़ी थियनि, मूंखे को बि एतिराज़ न आहे। असांखे बि इतराज़ न रहंदो बादल। पंहिंजे कबीले जा त आहिनि न। दादन केरु थींदो आहे? त पोइ हेल ताईं शहबाज़ खान ऐं मीरल सां चोट कंदा रहिया आहियूं। छा लाइ साणनि फिटायोसीं? पछताई थो ईसन। न बादल न, असुल ॻाल्हि बेवाजिबी जी आहे। और तूं पंहिंजे कबीले जे बजाए ॿिए लाइ सोचनि, सो बि उन लाइ जेको सोढल जो कातिल आहे, असां ते हमलनि ऐं उन्हनि औरतुनि खे खणी वञण जो ज़िम्मेवार आहे। जरगे खां सवाइ वापसि नथी सघियूं। उहे वरी दादन लाइ सोचनि त पोइ असां पंहिंजनि सां अदावत छो कयूं? ॿुधाए भला अॼु ताईं जेके असां वटि निकाह थिया आहिनि उन्हनि में भला औरतुनि खां राज़ पोइ पुछियो वियो आहे? न ईसन न। बादल दुरुस्त आहे। दादन खे ख़बर आहे त ज़फ़र ज़मरक आहे ज़मरक आहे। टिंडो खान टांडाणी फ़कीर वेहे जा वञे, चवे या न चवे। चओ धनु खान धमालाणी। बाय बाय, टाय टाय, खुदा हाफिज़, गुड बाय। छा थी? अॻ में त दिमाग़ सालिम हुई धमालाणी। हाणे बि सालिम आहे दिमाग़ टांडाणी। वञा थो परॾे, हिते बा मज़ो ई कोन्हे को। ढिलो त बि ॾे भलो धमालाणी। असां सैलानी मस्त मलंग फ़कीर सूफ़ी, सॼी दुनिया पंहिंजो ॾे हुआ टांडाणी। बचड़नि जी सिक लॻी आहे। बचड़ा? तुंहिंजा बचड़ा वरी ॿिए मुल्क आहिनि छा धमालाणी? वॾो को कूड़ो आहीं धमालाणी, वॾो को कूड़ो आहीं। न चओ ईअं टांडाणी। अॻु वेंदुसि उमिरे ते, ज़ियारतूं ऐं उमिरो कंदुसि, पोइ इराक़ ऐं शाम, लिबनान घुमंदो ऐं पोइ मिस्र में बचड़ ॾे वेंदुसि। हिते बसर ऐं मानीअ खां हलाक वरी घुमे थो ॿिया मुल्क। अड़े जेके न रूम इटलीअ में घर वारियूं आहिनि न, उनमें ख़र्च भरियो आहे। अड़े वरी रूम ऐं इटली? बिल्कुलु। मिस्र खां भौंच समुंड उकिरी रूम इटलीअ वेंदुसि। भला तूं फ़कीर खे घटि थो सम्झे छा? भला फ़कीर वेहे त वञे ऐं जान छॾे। अच भला भाकुर पायूं, मोकिलायूं, पोइ अलाए मिलूं अलाए न मिलूं। अच भला। भला फ़कीर वेहे जा वञे। फ़कीर वञे वञे फ़कीर वञे, न त सादो वञे फ़कीर। भाकुर कढे मूंखां वारो करे हली। ये दई फ़कीर जा भाकुर। भला ॾे ख़बर भाकुर फ़कीर विझे या न विझे। टिंडू
पेरनि ते ज़ोर रखे ऐं भॼे भॼे त धनु फ़क़ीर ॾिसे न त फ़क़ीर वधी भाकुर विझे। भॼे थो टिंडू धनुअ जे पेट में खैरात ऐं शादियुनि जा भत आहिनि बा। टिंडू ईअं न चवे न त धनु देव खे छॾे। पाण ई देव आहे बा। टिंडू भॼे त वरी नज़र न अचे। ईअं न भॼे फ़क़ीर मोकिलण लाइ वरी भाकुर विझे। हल रे हल भाकुर थो विझे। अड़े बीहू त फ़क़ीर अचे। फ़क़ीर असुल ई न पुॼे। बीह त ख़बर पवई फ़क़ीर पाण खे चवे त वेहे त वञे न पा फ़क़ीर वञे। साबिर खे न्यापो ॾिनी? ॿई न्यापा बाबा साईं, ॿई न्यापा ॾेई आयो आयांसि। ॿई मतलब? गोहर बि गुलाब जो बाबा साईं। साबिर महिरबानी करे थो, मां बि मेहंदी लाहींदुसि ऐं खतीजा सां निकाह कंदुसि। तूं मेहंदी लाहींदे? साबिर त कारो सिजो बारे छॾींदी। तव्हां खां बि वियुसि बाबा साईं। गोर माफ़ी मिले बाबा साईं, मिड़ी हुजतड़ी कंदो आहियां, ख़बर अथव पाण। अॻिते अहिड़ी हुज न कजाए टेंडा ते ॾिठ न कुटियाए। साबिर छो न आयो हींअर ताईं? ख़बर न आहे बाबा साईं, मां त दरवाज़ो खड़काए न्यापो ॾेई आयो आयांसि। किथे रीत न वियो? कोन फिरंदो, पर बाबा साईं हिकिड़ो शक आहे, उन जे करे मतां न अची सघियो हुजे। कहिड़ो शक? इहो व्याजी वठ लायो वेठो अथसि। वरियाम? हा बाबा साईं। इहो न रहे शाम ताईं? न रहंदो बाबा साईं, इहो वेंदो वरी मीरल ईंदो। केस में डर आहेसि, इझो ॿाहिरि आयो। जीअं ई नज़र अचे न त ॿुधाए, शेर दिल खे इशारो कयां। बिल्कुलु बाबा साईं। पोइ वरियाम खे बि शेर दिल खां शिकार करायो। वरियाम तोखां ज़ोर अचा? बाबा साईं, पोइ मुंहिंजो बि शादी जो सायो आहे न, कारोंड अची वञे त रहिजी वेंदुसि बाबा साईं। कोन थो मरी वरियाम में आहे छा? ठुश सां वञी टेड़ी ठका कंदो। बाबा नायो कज़ा पुछी न ईंदी आहे, हसरत रहिजी वेंदी, खतीजा वञी ॿिए जे खाते चढ़ंदी। ज़मीन आ छा जो ॿिए खाते चढ़ंदी? तोखे ई ठाहिणो आहे वरियाम। पोइ वरी साबिर खे ॾिस, शहबाज़ खान हर रुकावट टोड़े निकाह कंदो नूरीअ सां। ठीकु आहे बाबा साईं, कयां थो ईअं। ओॾा दादन बि अचण लॻो आहे बाबा साईं। मूं चयो न त ॾियां थो शेर दिल खे मिसकाल। साबिर वियो काॾे? वरी भॼी त न वियो? घर ॾिसी अचांसि। हा, हिक हिकाणी कयांसि, जा तारीख़ वठांसि, जा पैसा न ॾे त ख़तम करे कयांसि घर ते कब्ज़ो वञी। हिन हल्की रंडक मत जान छॾाया। बाक़ी रहियो शहबाज़ खान, हुन वझ न ॾिनो त रातो ई राति नूरी खे खणी हलियो वेंदुसि। जे न हली न त मारे हली वेंदुसि। वरियाम न अच मुंहिंजे वेझो, मुंहिंजो तोरे पलांद रेला। पलांद मुंहिंजो तोरे रेला। तूं काके साबिर खे फसाए मुंहिंजे नंग ऐं संग में नज़र थो हुजे। तुंहिंजो छा वञे? हाणे मुंहिंजो नंग थियण वारी आहे। साबिर पाण हा करे वियो आहे। बकवास बंदि कर, मथे जो पाणी न रहंदई। हण मीरल हण, मुंहिंजी जान छॾा, लायो सजायो मुंहिंजो रहिजी न वञे। हटाए पिस्टोल मीरल, न त घटि न थींदी। तूं मूंखे धमकी थो ॾीं? मीरल महिरबानी, मूंखे बचाए विधुई। बाक़ी तूं शेर दिल शींहं जो शिकार आहीं। खतीजा जो आसरो न मिले हा त ठोकियां हा। ओके वाह में उछले
सार लहा तो काके साबिर जी। दर खोले नूरी गति जा, दर खोले। छड़ी समा खबर पवेसे असा मिनी के विक्रो करण दे लही आयो आ। खोले घरा कढी छडियुसि, हिते किनो थी मरी विंदो। पयो थे बाहर इंदो न त असी वेल में अची वेंदियूसी। ही वेल छा कंदो नूरी? अञा वेल कीअं थींदो आ? डेडेर जड़े गोहर हवाले तोखे तो करे। मुखे वागुओं जे वात में तो उछले, अञा चईंदी छा वेल कंदो? गति जा नूरी तो फिरे बाहर कढो। मामा वाइदो कर त इज्जत ऐं हयादारीअ सां हलंदे। लाउती ये दारी इज्जत में डुबा। अचायो वाइदो तूं वठो। न वाइदो कर साबिर त बेहूदगी न कंदे। वाइदो कसम खण। कसम छाजो कणा चरू त नायो। एडारिया कुछ न चंदुसे, कुछ न कंदुसे। फिरी वेंदे ऐं वरी सागी कार ते लही ईंदे। ॾिसो वाइदो वॾी शइ आहे, तव्हांखे बि चवणो करिणो पवंदो। हा न त लाउती पाण खे पखे में टंगींदो, ॼाणे थो मोला। पोइ पवंदो खून गिचीअ में ऐं ॿई जेल में हूंदव। खोलीसि, जॾहिं ॿाहिरि वेंदो न त वापसी में दर न खोलींदीसीं। अम्मा खोलीसि, मां मुंहुं ॾींदीसांसि। जेकॾहिं कुझु कयई न त उन जी ज़िमेदार अम्मा तूं हूंदीअ। वाइदे सां गॾु ईअं बि चयो न त तव्हांखे मुंहिंजो चवणो करिणो पवंदो। तूं हवेलीअ में ऐं कती जा गोहर वटि। लाउती हलियो वेंदो यको लाउती, ॼाणे त मोला। बात हण जो लाचार ना है तो न चयो आ। रईस हूं कॾहिं तव्हां ॾिनी आहे? तो थोड़ी आ ता के मां उन गाल जो छा है ता? मूं रईस खां पुछो आहे, तूं रे विच में टपो छो तो ॾी? हा तू आयो छो आई? अञा पुछी तो रईस मूंखां त मां हिते छो आयो आहियां? ये ग़लत अफ़वाह छो फैलाया अथई? तू केर थींदो आई पुछाने वारो? बहराम तुंहिंजो कमी कासबी आहे जो गोर लाथो अथई। जे दाही न अची आ त बगन छो चवे आ? तमा उन दी कोन उकबला जिए ही तमेजा सीट जिए फूक जींदो आ न तीअं आयो ऐं चयाई त मूंखे छपन खां खून बहा वठी ॾियो ऐं मूं चयो मां त रेस अचे त तव्हां ॾींसे या वञी छपन खे चओ। हींअर वरी मुड़ुस बेॾो थो थिए। बगन इहा पंहिंजी कमदारी पाण वटि रख। हाणे समझुम त तूं वाकई कमदार आहीं, पर तुझे कर के वारी अड़ी भंज दुसाने। बात हण जो लाचार ना है तो न चयो आ त बस। तू जान छपन जाने शालाए मथे में सूर विधो अथई। बहराम असां न भुणको। बहराम बहरा। रईस अॻिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न कजो। पंहिंजो शान त ॾिसो, कम वरी कहिड़ा। जेकॾहिं न मां तेज़ थो ॻाल्हायां त मूं ते आङुरियूं थियूं खयूं वञनि। ऐं तव्हां ॻाल्हाइण वक़्तु छा मां छा था चई वञो इन जी ख़बर आहे तव्हांखे? न दादा न, फैसलो खपे ही कोन। अज त हलूं।
जेकॾहिं न तूं पंहिंजो पाण खे ॿाहिरि तो समझी त ही वठ तुंहिंजे सीने में ठोके तो मना वाकई तू बाहर आई बाकी बिल्ले रामबूटा पान छड़े दे जकी न पंखन जे जरिए रामबूटा तो पाई न वही निशान मता तुझे चेहरे ते ही न रहिजी वञन छो त दादन मौत ऐं मौत करणो नाहे नाहे टरणो हिनखे उछल न आई आहे भगन बाबल खोड़ो शुरू आयूं थसे अन गड़ियल काटवा जेतरा रंधा हण रंधा ध्यान हाणे हिनखे छपन सिधो कंदो ऐं मां बि लॻांसि थो कढ न भगन ओ चाड़ो न कयो आहे तहां एॾा मौत पर रहो छा हां जो थाणो ऐं मूमल जी शान में गुस्ताखी था कयो धाणो आबे ज़मज़म जी धोतल है जो हिन जे शान में गुस्ताखी थी थिए छो आईं मुंहिंजे घर निकल हितां निकल मूंखे सूर सुजी था अचनि जेकॾहिं कावड़ आई न त बंदूक खणी हणंदी मैं सीने वारी हाय 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 हथ बलाए ॾिस त ख़बरूं ॾेई छॾे बंदि कर भूरी मेह वारा रंभाट थाणो खे बंदूक हणंदी जो थाणो खे हथ कोन्हनि थाणो थणकी आहे न धणकी न आहे लाचार त इन हिते अचण जो ऐं मुंहुं टंगे बीहण जो तव्हां कुझु लहणियो आहे छा जो ताहूं था ॾियो इहो टंगिड़ी जहिड़ो वात वधीक खोले छॾींदीसांव ताहूं था ॾियनि पाण घटि कई अथव जो हलिया हाणे ताहूं ॾियण ऐं खून बाह में संग वठण बुहो खणी बोझ जहिड़ो वात बंदि करे छॾी साईं शबाना निकुर निकुर हितां बद ज़बान न आहे तुंहिंजो हिते खप हा साईं धाणो खे असुल वणी थी ईअं न चणे जी ॿोरी वरी जन इहा ॻाल्हि चोरियव त धाणो सुझे थी धाणो धणकी आहे न धणकी न आहे मलाइकनि सां बि मरंदे ईअं ॻाल्हाईंदी आहे बुरी भला धाणो न आहे छा न बाबा काॾे वई आहे बाबा अम्मा कॾहिं मूंखे ॿुधाए वेंदी आहे छा बस वई हूंदी या किथे नासूं हणण हा हा चवी छा थो मां न सुहारण वई हुयसि मां मूमल सां आहियां तो ताणी धूड़ पहुती छा मूमल पाणी ॾे वीचारे खे त मुंहुं धोए गुरड़ी करे मुंहिंजो मुंहुं धोतल आहे हाणे वज़ू करे नमाज़ पढ़ी आयो आहियां तूं इहो पंहिंजो चिमनी जहिड़ो मुंहुं धो त मुख हणी भञी न छॾियां हा हा माठ मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर त सौकियूं हणी सुकाए न छॾियईं त मूमल वरी सिपिन सां भई पाणी पियारई बाबा अॼुकल्ह सिपियूं कोन्हनि चमचा आहिनि थी बि पी जे पासे धीअ खे त मां जो पासो वठण घुर्जे पर लब वॾी ख़राब शइ आहे पी का न का शइ वठी थो ॾे न मां नथी वठी ॾे तंहिंजे करे हुनजो पासो खणंदी आहे ॾिस मूमल वात बेस तो यम यम करे असांजो मथो ई फेराए छॾियो अथसि काॾे वई वे शबाना खे दाबो ॾेई आई आहियां ॿियो वरी काॾे वेंदसि अम्मा ॻाल्हि त ॿुध मूंखे रोकींदी ऐं पाण वञी उते पहुचींदी धाणो खे दोस हुई त दादन वते तो दाहूं ॾींदो चई आई आस हाणे जिन वात खोलियो त सोला कोन वेंदव धाणो धणकी आहे ए धणकी न आहे नाहे ज़रूरत वञण जी ऐं फशरी करण जी पंहिंजे ई घर में रह खून रेज़ी नथी घुर्जे अलाए केॾा खून रेज़ी कनि थाणो खां ॾाढा थींदा धाणो धणकी आहे ए धणकी न आहे तुंहिंजे मथे में ॾाची वेठल आहे पर पाण योगी ॾाची आहीं हा मुंहिंजे मथे में ॾाची ऐं तुंहिंजे मथे में उठ आहे अम्मा हाणे तूं ई खणी माठ कर आखिर मूं ॾोह कहिड़ो कयो आहे मां आयोसि मानी खाइण सभु न खाइण ॾिनई खुदा जी का सणाई थियसि न माठ अथसि न को लिहाज़ ॾिस मुंहिंजो हिसो बि खणी मानीअ जो त खाए बाबो नाही मानी खाईंदो वञ बुख लॻी हूंदई सोराब नाराज़ न थी ही हथ थी ॿधाई धाणो जो ॻाल्हियूं दिलि में न कंदो कर सोराब नहीं ना हाँ नाराज़ मूमल जी बाबा मानी त खणी आ तव्हां खां
सवा दुनिया न हलंदी छा जॾहिं तव्हांजी मत खसबी आहे न त अची मुंहिंजी गिचे में लॻंदा आहियो। तव्हांखे ऐं बिरादरी वारनि खे गॾिजी करे दादन जी रस्ता रोक करणु घुर्जे, पर हुनजे बजाए तव्हां अची मुंहिंजी गिचे में लॻायो, गिचे में। रईस, दादन जा घट घेड़ सोगा आहिनि, पर तव्हां पंहिंजी सोच मटायो, जबरदस्ती न कयो। कौन थो कयां जबरदस्ती? कयो था या जबरदस्ती ना आहे त गौर जे लाइ छोकरी जी मां जो रिश्तो था करो। वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे रेस, वॾे अफ़सोस जी ॻाल्हि आहे। पोइ चओ था त गिची में था पऊं। कासिम, आस्ते रईस, असांखे ख़बर आहे त तव्हां असांखे मारण जे लाइ सिया कया आहिनि। तव्हां छा था सम्झो तव्हां असांजा वास्ता न आहिनि? तव्हां पंहिंजनि खे पाण था मारायो, पाण था रताड़ियो। रईस, पोइ चिड़ वठे या न वठे? तुंहिंजे रवैये में फेर कीअं आयो आहे? हाणे जॾहिं ॻाल्हाई थो त अखियूं मिलाए थो ॻाल्हाई। बादल जो असर थियो अथई छा ईस न? तव्हां पुछण बि न आया आहियो त मां छा सम्झां? मूं वटि माण्हुनि जी खोट कान्हे का, ऐं न ई रुगो तव्हां ते भाड़ींदुसि। तव्हांजी नियत में खोट आहे, छो माराईंदुसि तव्हांखे? बाक़ी जे मुंहिंजे साम्हूं चओ न त पोइ शहबाज खान खां तव्हां वाक़ुफ़ आहियो। आहियूं वाक़िफ़ रेस, आहियूं वाक़िफ़, ऐं तव्हां बि असां मां ख़ूब वाक़िफ़ आहियो। जी जो जवाब जी सां ॾियण वारा आहियूं असां। त मां बि जी कंदुसि ऐं जी कई आहे। बाक़ी ताडिर जी ऐं टेॾा थी न पहुचो शहबाज खान वटि। रईस, असीं आगाह था कयूं तव्हांखे त जंहिं वक़्तु हुकुम कंदव न त सिर तरी ते रखी पहुचंदासीं। बाक़ी उन्हनि औरतुनि सां बेवाजिबी कोन सहंदासीं। अॻुवा खां बि नटायो पिया न रईस, पर पंहिंजो पाण ते पाण शाहिदी ॾेई वेठा। हाणे ईअं न थिए रईस। हक़ीक़त इहा आहे इहा ॻाल्हि हुकुम करण जहिड़ी न आहे, पर इहा ॻाल्हि असां हज़म कई आहे रेस। असीं वरी बि हथ ॿधण आया आहियूं त औरतूं बिरादरी जो नंग आहिनि, ऐं तव्हां बि उन्हनि खे नंग सम्झो, ऐं नंग सां को बि ग़लति न हलंदो। जबरदस्ती थी न त ही कासिम करनि था, हारे या मारे। हली सर। बाबा साईं, वरी आम जो ॿिए पार बाक़ी मीरल। ऐं मीरल खां पोइ बाक़ी टे घुरायो अथमि शेर दिल खे। पुफी तुझे जिद खे बि केर मोह ॾे? अरे अपा, जिद ना है, माठ करे वेहण बि त चङो ना है न। कासिम वटि अकुल ज़रो बि न अथई, रुगो जज़्बात अथसि। तूं सियाणो आहीं, तंहिंजे करे तोखे चवां रईस सां अटकण चङो न आहे। पुफी, रईस शहबाज खान घणियूं बेवाजिबियूं थो करे, इन करे साणस वातोरिया आहियूं। आई अब्बा, न वातोड़जोसि। हाँ, तव्हां पंहिंजे नंग जी कयो। पुफी, इहा गणती आहे, पर हू सफ़ा ॿाराणी ते लही आयो आहे। ॿुधायो आहे कासिम, मां नथी चाहियां। आई अब्बा, मुंहिंजो चवण वठो। अलाए छो मुंहिंजो चवण ई नथा वठो। सुन खाए बि ज़ोर भरियो रहीस ते। हाँ, त फैसले सां मूमल खे मोटाए आणियो। ज़फर, कासिम खे समझाइस तूं। पुफी, तूं चवीं थी त चवां थो कासिम खे, पर फैसलो छा लॻे थो त जरगो थींदो। जरगो? इहो जरगो वरी छो थींदो? पुफी, मूंखे ईअं थो लॻे, छो त जेका दादन अचवञ शुरू कई आहे न, या बिरादरी में ता पैदा कंदी ऐं जरगो थींदो। उन में ई मूमल जो मसलो हल कराइबो। अब्बा, जे इहो जरगो न थे त पोइ छा माठ कयो वेठा हूंदासीं छा? न पुफी न, हथ पेर हणंदासीं। तूं उल्को न कर। उल्को न कर। यो जरगो अलाए कॾहिं इहो जरगो थींदो। तेसी बस चुप कयो वेठा हुजो। खुदा जी कुदरत।
रोज़ तो फेरे